तूं त वियो आहीं पर तुंहिंजी खुशबू बाक़ी आहे। हर याद में तुंहिंजो नालो, हर साह में उदासी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, सिलसिलो आहे तुंहिंजी याद कीअं विसारियां। ऐं इन सिलसिले लाइ अॼोकी जेका हीअ तहरीर मोकिली आहे सा इफ्तिखार अहमद लाशारी ॻोठु सोनू ख़ान लाशारी लॻ झलूरी खां पंहिंजे विछड़ी वियल भाउ मरहूम असलम ख़ान लाशारी जी यादि बाबति दुखदायक तहरीर लिखी मोकिली आहे, जेका तव्हां अॻियां पेश करे रहियो आहियां। दोस्तो, मां तव्हांजो मेज़बान हमदर्द चांवरी। सो इफ्तिखार लाशारी जी जेका तहरीर आहे उहा तव्हां अॻियां पेश कयूं था। तूं मोह नाहे असलम रुगो नज़रुनि खां परे आहीं। तूं मोह नाहे असलम रुगो नज़रुनि खां परे आहीं। दिलि जी हर धड़कन में अॼु बि गॾु रहियो आहीं। अमां ऐं अबे जी वफ़ात खां पोइ असांजे घर जो वॾो अदा असलम ई हुयो। असां 4 भाइर अदा असलम लाशारी, मां इफ्तिखार लाशारी, अमजद ऐं अरशद लाशारी हुआसीं। असां सभिनी जी सार संभाल अदा असलम जे हवाले हूंदी हुई। संस खे 4 ॿार हुआ, पर असां सभु भाइर ऐं असांजा चाचा गुलाम मुस्तफ़ा, ख़ुदा बख़्श ऐं भाइटियो साजिद समेत सभु घर जा भाती संस औलाद जहिड़ा ई अज़ीज़ हुआसीं। हू सभिनि सां प्यारु कंदो हो। संस हसास तबियत जे करे अगरि कंहिं बि घर जे फ़र्द खे का तकलीफ़ थींदी हुई त संदसि साहु अची लुकीअ में अटकंदो हो। पाण मीरपुर ख़ासि जे लाल मार्केट में दुकानु हलाए पंहिंजे घर जो गुज़र सफ़र तमामु सुठे नमूने करे रहियो हो। ख़बर नाहे कॾहिं संस कंध में का नंढड़ी ॻोढ़ी जनम वरितो ऐं आस्ते आस्ते इहा ॻोढ़ी वधंदी वई ऐं तकलीफ़ पिणु थियणु लॻी। डॉक्टरनि खेसि बायोसी जी सलाह ॾिनी। बायोसी कराइण खां पोइ जॾहिं रिपोर्ट आई त असांजे मथां ॼण का विॼ किरी हुजे या को आसमान फाटो हुजे। बायोसी रिपोर्ट में अदा असलम खे कैंसर ॿुधाई वई, पर पोइ बि अदा असलम जा हौसला बुलंद हुआ ऐं हू असां समूरे घर जे भातियुनि खे आथतूं ॾींदो हो। पर रातियुनि जो शायदि पंहिंजे मुंहुं अदा असलम असांखां लिकी के लुड़क ज़रूरु हारिया हूंदा, छो त संदसि पोयां न रुगो असां पर संदसि 4 मासूम ॿार बि हुया। अदा पंहिंजे मुंहुं रातियुनि जो पंहिंजे गुलड़नि जहिड़नि ॿारनि खे ॾिसी ज़रूरु रुनो हूंदो, छो त अदा हसास तबियत जो मालिक हो। ऐं पोइ बीमारी जो इलाजु हलंदो रहियो ऐं कैंसर जहिड़े कहरी मर्ज़ खे अदा मात बि ॾेई वियो। पर जिस्मानी तौरु अदा तमामु घणो कमज़ोर थी वियो हो ऐं पोइ इहा अभागी ख़मीस जी राति बि अचणी हुई, जंहिंमें असां सभु छोरा छना थी वियासीं। इहा राति क़यामत खां घटि कोन हुई। उन राति 2:25 ते पखीअड़ो पिंजरे मां उॾाणो ऐं असांखे यादगिरियुनि जो न खोटंदड़ समुंड में हमेशह ॿुॾण जे लाइ छॾे हलियो वियो।